IBA जो जेको पोयों जेको नओं हाणे जेको अपडेटेड पेपर आयो न, सैम्पल पेपर, उन में हिकिड़ो सुवालु हुयो त हेठिएं जुमिले खे फ़ेल मुतअदी मजहूल बणायो। हिकिड़ो जुमिलो ॾिनो हुयो त हुनखे मजहूल छा थींदो, फ़ेल मुतअदी मजहूल। त मां परेशान थी वियुसि, त मां छो त हाणे पाण अंग्रेज़ी पढ़ियल हूं त असांखे सिंधी जी घटि ख़बर हुई। पोइ जॾहिं मां पढ़ियो त मां चयो यार असांखे अंग्रेज़ी में त अचे थो एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस, पर हिन जी सिंधी न पई अचे सम्झ में। पोइ मां पढ़ियुसि ऐं मूं सोचियो अवां सां शेयर कयां त एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस छा थींदी आहे। एक्टिव वॉइस खे सिंधी में चइबो आहे फ़ेल मुतअदी मारूफ़ ऐं पैसिव वॉइस खे फ़ेल मुतअदी मजहूल। पर इहे ॿई वरी फ़ेल जा ई क़िस्म आहिनि। थोरो मथे वरी थोरो इंट्रो तव्हांखे ॾेई अचां, छो त मां फ़ेल में पढ़ाए चुको आहियां पहिरें वीडियोज़ में, पर मां वरी थोरो तव्हांखे इंट्रो ॾियां। फ़ेल छा थींदो आहे, उहो लफ़्ज़ जेको कंहिं शख़्स या शइ बाबति कुझु ॿुधाए। कमु करणु कोई बि, हलाइणु वञणु घुमणु फिरणु ॻाइणु पीअणु सभु फ़ेल आहिनि। उनजा ॿ क़िस्म थींदा आहिनि, हिकिड़ो फ़ेल लाज़मी ऐं ट्रांज़िटिव जंहिंमें मफ़ऊल न हूंदो आहे, ऐं ॿियो फ़ेल मुतअदी जंहिंमें मफ़ऊल हूंदो आहे। हाणे इंट्रांज़िटिव में छा हूंदो आहे, फ़ेल लाज़मी में मफ़ऊल कोन हूंदो आहे। जीअं हवा लॻे थी, छोकिरो रोए थो, मां पढ़ां थो, हू खेॾे थी, ठीकु आहे। हाणे हू खेॾे थी इहो फ़ेल लाज़मी आहे, हू रांदि खेॾे थी, हिते जेका रांदि आहे इहो मफ़ऊल आहे। रांदि जो अचणु न घुरिजे हिते, छो त हिते फ़ेल लाज़मी आहे, हिते मफ़ऊल न हुजे। रांदि अची वई हिते त फ़ेल लाज़मी में इहो थींदो ई न, इहो वरी फ़ेल मुतअदी थी वेंदो। छो त फ़ेल मुतअदी छा आहे, ट्रांज़िटिव जंहिंखे अंग्रेज़ी में चवंदा आहियूं, उहो जंहिंमें मफ़ऊल हुजे। जीअं मां रांदि खेॾां थो, बाबर रांदि खेॾे थो। हाणे बाबर खेॾे थो फ़ेल लाज़मी, बाबर रांदि खेॾे थो फ़ेल मुतअदी। हाणे इन जा ई ॿ क़िस्म थींदा अथव फ़ेल मुतअदी जा, फ़ेल मुतअदी मारूफ़ जंहिंखे एक्टिव वॉइस चइबो आहे, ऐं फ़ेल मुतअदी मजहूल, ठीकु आहे। हाणे फ़ेल मुतअदी मारूफ़ ज़ाहिर या ॼातल अहिड़ा फ़ेल जिन में फ़ाइल ऐं मफ़ऊल वाज़े हूंदा आहिनि। हिन कहाणी लिखे थी, इन फ़ाइल कहाणी मफ़ऊल लिखणु फ़ेल सभु कुझु ज़ाहिर आहे ऐं चिटो पिटो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे जुमिले जी बीहक छा हूंदी आहे, पहिरियां ईंदो आहे फ़ाइल, पोइ ईंदो आहे मफ़ऊल, पोइ ईंदो आहे फ़ेल। जेकॾहिं इहा बीहक आहे त इहो फ़ेल मुतअदी मारूफ़ आहे। पर जेकॾहिं इनखे ॿिए तरीक़े सां लिखियो वञे, उहो हाणे असां पढ़ूं था फ़ेल मुतअदी मजहूल में, त फ़ेल मुतअदी मजहूल या माना अणॼातल। हिन फ़ेल जिन में असुलु फ़ाइल लिकियल या गुम हूंदो आहे इन्हनि में, ऐं मफ़ऊल फ्री फ़ाइल जी जाइ ते अची वेंदो आहे, त अहिड़नि फ़ेलनि खे फ़ेल मुतअदी मजहूल सॾिबो आहे। यानी हिन में फ़ाइल त लिखी वेंदो आहे, पर हिन में मफ़ऊल वरी फ़ाइल जी जाइ अची वठंदो आहे। जीअं हिन कहाणी लिखे थी, इन खे अगरि मजहूल चवां त कहाणी लिखी वई। कहाणी हाणे छा थी वियो, फ़ाइल थी वियो। कार हलाई वई, हाणे ॿुधायो हिन में को फ़ाइल आहे, न फ़ाइल लिखियल आहे, पर कार जेका आहे उहा हक़ीक़त में मफ़ऊल आहे। हिते छा थी थिए, हिते थी वई असांजी नाउन थी वियो, फ़ाइल थी वियो, ठीकु आहे। त मां मानी खाधी, इहो सिधो सों फ़ेल मुतअदी मारूफ़। मानी खाधी वई, मानी मूंखां खाधी वई, ठीकु आहे, मानी मूंखां खाधी वई। त हाणे मानी जेका पहिरियां मां मानी खाधी, मानी पहिरें जुमिले में आहे मफ़ऊल, पर हाणे मानी अॻे अची वई, मानी मूंखां खाधी वई। त हिते सम्झी वञो, जॾहिं बि मफ़ऊल अॻियां अची वञे न फ़ाइल जी जाइ ते, सम्झो त इहो असांजो फ़ेल मुतअदी मजहूल आहे। इहो त इहो सुञाण जे लाइ। ऐं जेकॾहिं तव्हांखे मां चवां त मां कार हलाई, कार मूंखां हलाई वई, ठीकु आहे। ॿिया हिन जा खोड़ सारा एग्ज़ाम्पल थी सघनि था, त उन्हनि मच्छी मारी, या उहे मच्छी मारनि था, उहे मच्छी मारनि था, इहे फ़ेल मुतअदी मारूफ़ आहे। मच्छी उन्हनि खां मारी वञे थी, इहो वरी मजहूल आहे। सो तव्हांखे इहो यादि करिणो पवंदो। हिन जो टियों बि आहे जीन, त फ़ेल मुतअदी मारूफ़ बिल वास्ता। फ़ेल जे हिन टे क़िस्म में फ़ाइल पाण कमु न कंदो आहे, पर ॿिए खां कमु कराईंदो आहे। जीअं छा आहे, मिसाल अहमद ज़फ़र खां ख़त लिखारायो। हाणे हिन वीडियो में मुंहिंजो मक़सदु फ़ेल मुतअदी मारूफ़ ऐं फ़ेल मुतअदी मजहूल हुयो, पर हिन में ॿिया क़िस्म फ़ेल जा आहिनि। सो मां चवां थो उहे बि तव्हांखे डिफाइन करे छॾियां। मतिलबु हिन में फ़ेल ॿुधायमि तव्हांखे, उनजा क़िस्म ॿुधायमि ॿ,
मुतदी लाज़मी मुतदी जा वरी ॿिया 3 क़िस्म हुया, मजहूल, मारूफ़ ऐं मारूफ़ बिलवास्ता। हाणे टियों क़िस्म आहे फ़ेले अकर तर्क। अहिड़ा फ़ेल जिन में फ़ाइल बिल्कुलु न हूंदा आहिनि ऐं घणो करे हक़ीक़ी ऐं कुदरती या फितरती फ़ेल हूंदा आहिनि। जीअं मिसाल, साह खणिजे थो, ख़ुशबू अचे थी। ठीकु आहे, इन खे चइबो आहे इहो फ़ेल। चौथों फ़ेल मुआवन, मददगार, हेल्पिंग ऐं ऑक्ज़िलरी वर्ब जेके चवंदा आहियूं। इज़, एम, आर, वाज़, वर, शल, विल, हैव बिन, हैज़ बिन, इहे अंग्रेज़ी में सभु फ़ेल मुआविन आहिनि। फ़ेल मुआविन माना मददगार फ़ेल। अहिड़ा मददी फ़ेल जेके हर क़िस्म जे फ़ेल जी मदद कनि ऐं उन्हनि जी गैर मौजूदगी में जुमिला पूरा कनि पंहिंजी ख़ुसूसियत विञाए विया आहिनि। आहे, हूंदा, उहे, हूंदियूं, थींदो, हुयो, इहे सभु छा आहिनि? इहे फ़ेल मुआविन आहिनि। ज़रफ़ खे असां नेक्स्ट वीडियो में पढ़ंदासीं, पर मुंहिंजे हिसाब सां ही 4 क़िस्म फ़ेल जा तव्हांखे सम्झ में आया हूंदा। ऐं वरी इन्हनि क़िस्मनि जा बि क़िस्म हुया। फ़ेल कम जो कंदड़, खाइणु पीअणु, उथणु वेहणु, लाज़मी जंहिंमें मफ़ौल कोन हुजे, हवा लॻे थी, रांदि खेॾां थो, मां खेॾां थो, फ़ेल लाज़मी थी वियो। फ़ेल मुतअद्दी जंहिंमें मफ़ऊल हुजे, यानी मां रांदि खेॾां थो त रांदि मफ़ऊल थी। पर हाणे रांदि मफ़ऊल आहे, इहो हमेशह मां खां पोइ थो अचे, फ़ाइल खां पोइ। पर जे फ़ाइल जी जाइ ते थी वञे त उहो फ़ेल मुतअद्दी मजहूल थी वेंदो। ठीकु आहे, मां किताबु पढ़ां थो, फ़ेल मुतअद्दी मारूफ़ आहे। किताबु मूंखां पढ़ियो वञे थो, इहो छा थींदो? फ़ेल मुतअद्दी मजहूल थी वेंदो। फ़ेल मुतअद्दी मारूफ़ बिलवास्ता, इन में कमु पाण फ़ाइल न कंदो आहे, कंहिं ॿिए खां कराईंदो आहे। अहमद ज़फ़र खां ख़त लिखायो, हाणे ज़ाहिरी आहे अहमद कमु करे पाण थो करे, ॿिए खां थो कराए। फ़ेल अकर तर्क, इन में छा थींदो? अहिड़ा फ़ेल जिन में फ़ाइल बिल्कुलु न हूंदा आहिनि। ठीकु आहे, जीअं साह खणिजे थो, ख़ुशबू अचे थी। ठीकु आहे, जीअं इट्स रेनिंग, मींहुं वसे थो। आहे को हिन में मतिलबु फ़ाइल आहे ई कोन। फ़ेल मुआविन वरी असांजा मददी फ़ेल हूंदा आहिनि, जीअं हू न, उहे, आहे, हुया, हूंदा, सघंदा। ठीकु आहे, इहे सभु छा आहिनि? इहे असांजा फ़ेल मुआविन आहिनि। उमेद तव्हांखे फ़ेल सम्झ में आया हूंदो, उन जा क़िस्म आया हूंदा। अच्छा, पेपर में जेको क्वेश्चन फ़ेल मुतअद्दी मारूफ़ ऐं फ़ेल मुतअद्दी मजहूल हुयो, इन ते थोरो ख़्यालु कजो, थी सघे थो वरी अचे पेपर में।